त रब त राज़ी अॼु माण्हू त राज़ी आहिनि चवंदा अल्लाह राज़ी थिए पर रब नथो मञे समझो था का ॻाल्हि की न कोन था समझो हाणे ॾिस नंढड़ी हिकायत आहे फ़क़ीरनि जी नंढड़ो हिकिड़ो दस ॾेई वियो बहलूल ताना ज़िंदगी आहे त तुंहिंजो अमल बि आहे मरंदे पुट अमल ख़त्म थी वेंदा हयाती पुॼाणी ते पहुती त नेकियूं ख़त्म थी वेंदियूं भलायूं ख़त्म थी वेंदियूं ज़िंदगी जा अमाल पुॼाणी ते वञी पहुचंदा हो मिठा अल्लाह ताला ज़िंदगी ॾिनी अथई त मुंहिंजे लॼपाल नबीअ जे तरीक़े ते अमल कर इहो अहिड़ो भलो तरीक़ो आहे अहिड़ो भलो रस्तो आहे जंहिं ते अमल कंदो वेंदे रब तुंहिंजा दर्जा बुलंद कंदो वेंदो कुरान तो फरमाए वअतीउल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून ए मुसलमानो अल्लाह उन जे रसूल जी इताअत कयो नबीअ जी गुलामी इख्तियार कयो लजपाल नबीअ जी गुलामी में अचो महबूब जा पेरोकार बणजो अल्लाह जो कुरान तो फरमाए लअल्लकुम तुरहमून जे तव्हां जे मथां वॾा फुड़ा रहमत जा मींहं वसाया वञनि ऐं अल्लाह जे कुरान फरमायो जे अल्लाह उन जे रसूल जी पैरवी कई रसूलुल्लाह जी गुलामी इख्तियार कई महबूब मुस्तफा करीम जो पेरोकार बणजी वियो लजपाल नबीअ सां मोहब्बत रखण वारो बणजी वियो अल्लाह जो कुरान तो फरमाए फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा या महबूब जी गुलामी नाहे तहकीक या जबरदस्त कामयाबी आहे तमाम वॾी कामयाबी आहे इन्हे में ही इज्जत आहे इन्हे में ही दुनिया आख़िरत जी नेमत आहे इन्हे में ही भलाई आहे इन्हे में ही चङाई आहे इन ही ॻाल्हि में कामयाबी आहे जो लजपाल नबीअ जी दामन में हथ विझ दुनिया आख़िरत जूं नेमतूं अल्लाह तुंहिंजे हवाले फरमाए छॾींदो सुभान अल्लाह जदो मदीने जे मीर सां लाईंदे मदीने जे मीर सां लाईंदे लाईंदे त पले गंज पाईंदे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए कुरान जो फलसफो तो चवे दुनिया में जे इज्जत चाहियो था तो तवा मदीने वारे साईं जा गुलाम बणजो नबी सोने जे दर ते अचो तो इज्जत वारा बणजी वेंदो अल्लाह जो कुरान तो फरमाए वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून इज्जतूं समूरियूं अल्लाह जे लाइ इज्जतूं समूरियूं रसूलुल्लाह जे लाइ ऐं इज्जतूं उन्हनि जूं आहिनि जेके ईमान वारा आहिनि सुजा करी इस पासे वारे खे उते हींअर ई निंड थो करी सुभान अल्लाह थकिजी पिया आहियो ॼण अञा तो मुंहिंजी गाॾी गरम ई कोन थी आहे 15 मिंट मस गुज़रिया आहिनि हींअर ई ढकर लाउड सुस्त आहे न तॾहिं तव्हां सभु सुस्त थी आहे
सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए वलिल्लाहिल इज्जतु वलि रसूलिही वलिल मोमिनीन। इज्जतूं समूरियूं अल्लाह जे लाइ, इज्जतूं समूरियूं मदीने वारे साईं जे लाइ न। ऐं दुनिया में इज्जत वारो उहो आ जेको मोमिन बानो आहे, जेको ईमान वारो आ सो इज्जत वारो आ। असीं चऊं था त जंहिं वटि बंगलो हुजे सो वॾे इज्जत वारो आ, बाबा वॾेरो साहब आ। जंहिं वटि 200 एकड़ ज़मीन हुजे सो इज्जत वारो आ। जेको भला कपिड़ा पाए अचे सो इज्जत वारो आ। असांजे लाइ इहो मनसूबो आहे। दुनिया जा नज़रिया पंहिंजा पंहिंजा। वतायो फ़कीर आयो, वतायो फ़कीर शादी हुजे ॻोठ में आयो शादी ते त फ़कीर साहब पुराणा कपिड़ा पाता पिया आहिनि, दरवेश माण्हू अला अला करण वारो मस्जिद में विहणो आहे। चई भला मानी खाई अचां वञी न वटां वियो त दस्तरख़्वान था उथारे जाए। फ़कीर उथी 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 हिते वॾेरा वेंदा आहिनि, तूं न वेह हिते, फ़कीर कढी छॾ दस्तरख़्वान तां उथारे छॾ। वियो वञी हिकिड़े धोबी खां किराए ते कपिड़ा वठी आयो, किराए ते भला कपिड़ा पाए आयो जो त सभई बाबा मेज़बान अॻियां पोयां पिया थियनि। फ़कीर हलिया 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 चए वे हिते वे वेहारे चए मानी खाओ। मानी जो लॻाए त फ़कीर कपिड़नि खे थो चए मानी खाओ, खाओ मानी, कपिड़नि खे पियो चए खाओ मानी। माण्हुनि चयसि त फ़कीर साहब इहो छा थो करी, इहो कहिड़ी हरकत थो करी त कपिड़ा को मानी खाईंदा आहिनि। चए भाउ मानी तव्हां कपिड़नि खे ॾिनी आहे, ऐं पहिरियां बि आयो हुयुसि मानी खाए, मूंखे उथारे छॾियो, कपिड़ा भला पाए आयो आहियां त हाणे तव्हां हिन कपिड़नि खे था मानी खारायो। हा न, माण्हुनि जी नज़रुनि में दुनिया जी इज़त आहे। पैसो हुजे, ॾोकड़ हुजे, दौलत हुजे, कुर्सी हुजे, शोहरत हुजे, पर मिठा इहो कुर्सियूं हलियूं वेंदियूं, दौलत हली वेंदी। अॼु पैसो तो वटा सुभाणे ॿिए जे हथ में हलियो वेंदो। सदाई जे लाइ दौलत इंसान वटि न हूंदी आहे, सदाई जे लाइ कुर्सी न हूंदी आहे, सदाई जे लाइ मनसब न हूंदो आहे। अॼु ऑफिसर लॻो वेठो आहे कुर्सीअ ते, मुस्लमाननि ते ज़ुल्म वेठो करे, हक़ वेठो खाए, बाहि बारियो वेठो हुजे ज़ुल्म जी मिठा। इहो माण्हू ईअं थो भाए त सदाई जे लाइ मुंहिंजे लाइ इहो मनसब हूंदो, पर इन्हनि कुर्सियुनि ते वेहण वारा लख अची विया, हज़ारे अची विया, ईंदा विया वेंदा विया। ज़मीन में इज़त वारो उहो आहे अल्लाह जे क़ुरान फरमायो जेको मदीने वारे साईं ते ईमान आणे। वरी जो सुभान अल्लाह। तू वेही रह फ़कीर अॻियां मुंहिंजे अच वञ न कराणी। ॿियो को रस्तो ठाहे ॾियोसि हितां वेंदा वञे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अर्ज पे कयो मैं अल्लाह जो कुरान तो फरमाए जेको मोमिन आहे सो इज्जत वारो आहे, ईमान वारो इज्जत वारो आहे। इन जो इज्जत को माण्हू खसे नथो सघे, को फुरे नथो सघे। असांजो वज़ीर आज़म हुयो नवाज़ शरीफ़ साहब, पंजाब में वज़ीर आज़म हुयो। जजनि इज्जत खसे वरितसि, मुल्क मां ई ॿाहिरि कढी छॾियोसि। सम्झो था, मुल्क खां ई कढी दर बदर करे चयो त हुते पियो थो रुले, रड़ियूं पियो थो करे त मूंखे वरी वापसि वठी अचो। समझो था, कुर्सियुनि ते वेठल हुया, 11 पार्टियूं गॾियूं त न इमरान खान खे लाहियूं। 11 पार्टियूं गॾियूं वेठियूं हुयूं, एहतजाज, जुलूस, धरणा। हाणे हिकिड़े हिकु माण्हू खे कुर्सी अलाह ॾिनी आहे, तव्हां किथां था खसी सघो। पर रब न चाहे त सॼो पाकिस्तान गॾिजी पए त इमरान खान खे कुर्सी ते वेहारे कोन सघंदा, जो त अलाह ज़लील कंदुसि। हो बि कुर्सी ते ईअं ॼमी वेठो आहे, चए थो आहियां न आहियां मां आहियां। हा न भाउ, आया ना जेको जंहिंखे दी कुर्सी मिले सो तो चवे तो बस ले उभरे मुंह ते दो। मुशर्रफ आयो, जरदारी आयो, नवाज शरीफ आयो, कुर्सी जी का अहिड़ो को उनमें चस थो अचे उन्हनि खे जो अवाम जी ॻाल्हि ई विसरी थी वञे। पर हे बि सम्झे थो त मां सदाई जे लाइ आयो आहे, अॼु न सुभाणे वरी बि त लहंदो न भाउ, या कुर्सी खसिजी वेंदी, इज़त हली वेंदी।
ऐं पोयां जेको लहे तो वरी सियासतदान वरी हिक ॿिए खां बदिला वठंदासीं। तव्हां सभई वाक़िफ़ आहियो मीडिया ते हाणे त मोबाइल अची वई आहे, हर कंहिंखे हर हाल जी ख़बर पइजी वई आहे। जेको सियासतदान हिक ॿिए खां बदिला था वठनि, नालो मौलवियुनि जो साईं मुंहिंजा ख्वार आहे त मुला हिक ॿिए में फिरके वारियत में झगड़नि में फसाद में हिन घटि आयो, हिननि सियासतदाननि बि कोन्हे को फितनो कयो ई नि भागनि हिननि क़ौम खे विढ़ायो सियासतदाननि। मौलवियुनि खे हिते ख्वार कयो अथनि, मौलवियुनि फिरका परस्ती कई आहे, मौलवियुनि हीअं कयो आहे, मौलवियुनि हूअं कयो आहे, मौलवियुनि हीअ शइ कई, झगड़ा कराया आहिनि, फसाद कराया। फसाद त हिन सियासतदाननि कराया आहिनि। ॿुधायो पीपी वारनि या नून लीग वारनि जो मुंहुं वणे थो? हा पीपला साईं मुंहिंजा पीटीआई वारनि सां विढ़िया वेठा आहिनि, हिक ॿिए खे गारियूं घटि वधि ॻाल्हाइण, गंदा लफ़्ज़ ॻाल्हाइण, साम्हूं हुजनि त उते ॾाढी पट लॻी पिया, नालो मौलवियुनि जो ख्वार आहे। मौलवी साईं फिरके वारियत में पइजी विया आहिनि, मौलवियुनि हीअं कयो आहे, मौलवियुनि हीअं। मौलवी त पंहिंजी मस्जिद वसाए वेठा आहिनि, पेशाब तव्हीं खाओ, बर्बाद बि पाकिस्तान खे तव्हीं कयो, ॾोह वरी वीचारे मौलवी कयो आहे। आओ कि न ग़लति थो चवां? उहो ॿेड़ी में चढ़िया अमरा, ॿेड़ी में तो ॿेड़ी ते माण्हू सवाया चढ़िया, वीर चढ़ी आई त बाबा ॿेड़ी में वज़न घणो थियो आहे, वज़न घणो थियो, वाणियो को वेठो हुजे, वाणी खे लाहियो ॿेड़ी। अरे बाबा महिरबानी कयो, मां सन्हो डुबरो मां चए न गर्रो तूं आई, हो वीचारो हुजे सन्हड़ो, भरी ॿेड़ी में वाणियो गोरो। पाकिस्तान खे खाई सियासतदान विया, वीचारो गर्रो वरी मौलवी लॻो वेठो आहे। अल्लाह चल हिदायत ॾे हिननि खे, पर इज़तूं पुट मदीने वारे साईं जे गुलामी जे ज़रिए मिलंदियूं आहिनि। ॾिस हाणे जी ॻाल्हि आहे, असांजो उस्ताद ख़ादिम हुसैन रिज़वी साहब वफ़ात करे वियो, उनजो जनाज़ो तव्हां सभिनी ॾिठो, अॼु ताईं मोबाइलुनि ते तस्वीरूं पयूं आहिनि। दुनिया में अहिड़ो जनाज़ो कंहिंजो न थियो, करोड़ खां वधीक माण्हू उनजे जनाज़े में शरीक थिया। इहो लाहौर आहे, इहो नवाज शरीफ आहे, इहो साईं मुंहिंजा सियासतदान आहिनि, हिते इन मीनारे पाकिस्तान से लखे माण्हू जमा थींदा आहिनि, 11 पार्टियूं गॾियूं। कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे त असां जलसो था कयूं, पर उनजे चौथे हिसे जेतिरी बि अवाम गॾु न करे सघिया। जो आशिक़ रसूल खे अल्लाह इज़त ॾिनी त सॼे दुनिया मां किरोड़े माण्हू जनाज़े में कही अचे गॾु थिया। वरी जो सुभान अल्लाह। हा यार हा, मिसाल ॾियण जो मक़सद इहो आहे त इज़त मदीने वारे साईं जी गुलामी में, मोमिन थियण में इज़त आहे, ईमानदार थियण में इज़त आहे। ऐं जेका मोमिननि खे अल्लाह इज़त ॾींदो आहे न, उहा मोमिन ई सुञाणंदा आहिनि त हिनखे अल्लाह केॾी इज़त ॾिनी आहे। ॿियनि खे सम्झ में न ईंदी मोमिननि जी इज़त। ॾिसंदे न अल्लाह वारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा, वलियनि जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाईंदा, अल्लाह वारा हीअं आहिनि, फलाणो हीअं आहे, फलाणो बुज़ुर्ग हीअं आहे, फलाणो बुज़ुर्ग हीअं आहे, बुज़ुर्गनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, अल्लाह उन जे रसूल ऐं मोमिननि जी इज़त अल्लाह वधाई आहे। वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून, पर मुनाफ़िकनि खे ख़बर ई कोन्हे का त मोमिन जी इज़त केॾी आला आहे। मुनाफिकन खे कहिड़ी ख़बर त पीराने पीर दस्तगीर जो शान छाहे। मुनाफिक खे कहिड़ी ख़बर त लुआरीअ वारे लाल जो दर्जो केॾो आला आहे। मुनाफिक खे कहिड़ी ख़बर त कलंदर जो दर्जो छाहे, भिटाईअ जो दर्जो छाहे, महबूब इलाहीअ जो दर्जो छाहे, रोज़े धणीअ जो दर्जो छाहे। मुनाफिक खे कहिड़ी ख़बर त दिलबर साईं जो मक़ाम छाहे। अल्लाह वारनि जो मक़ाम अल्लाह ताला पाण वधाईंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो त उन्हनि मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार करे मोमिन बणिया त इज़त वारा बणिजी विया। मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं फरमायो, हे वलियन जो शान वाला वधायो बहाबा, मुला जो लाए छाते मगज़ छो ख़राब हुआ।
है वलियन जो शान वाला वधायो बाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब वा ओ वलिय सगोरा वारिस आहिन ये धरती उन्हनि हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले है ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले है वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आ मुला जो लाए छाते मगज थियो खराब आ तू न मञी तो भली न मञ तो असी त मञंदा आहियूं यारीअ वारे गौस संदो सभु ख़ैर वंडींदा आहियूं सुभान अल्लाह असांखे यारीअ वारे जो खीर नसीब थियो आहे यारीअ जो लंगर नसीब थियो आहे मुल्ला खे वरी काम नसीब थियो आहे जे तो कांग खाओ यारी न खाओ अल्लाह तोखे हराम में विधो असांखे हिलाल में विधो असां फ़ाइदे में आहियूं न तू न मञी तो भली न मञ तू असीं त मञंदा आहियूं